ऐं जेका इलाज जे लाइ वई आहे उन्हनि खे शहीद कयो आहे। उहा दवा पंहिंजी जॻह ते उनखे उन सां ज़्यादती करे उनखे ज़हर जी सुई हणी शहीद कई। जंहिं करे असां हिन हुकूमत खां जेका सिंधियुनि जी हुकूमत आहे, जेके पाण खे सिंधी सॾाइनि था, उनखे मुतालबो कयूं था त बाबा उहे जेके कातिलनि जिन्हनि हिन न्याणी सां ज़्यादती कई आहे उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे ऐं सिंधी जेके पेवरली जेके इब्राहिम हैदरी जेके निज सिंधियुनि जा इलाइक़ा आहिनि उन्हनि में उहे इलाज सहूलियत ॾियो जेके तव्हां शहरियुनि खे ॾिनियूं आहिनि, जेके तव्हां कोरंगी में ॾिनियूं आहिनि, जेके तव्हां नाज़माबाद में ॾिनियूं आहिनि, जेके तव्हां लालूखेड़ में ॾिनियूं आहिनि, जेके तव्हां डिफेंस में ॾिनियूं आहिनि, उते तव्हां इहे सहूलियत ॾियो था। जेके निज सिंधी जेके तव्हांजे लाइ सदाईं दिलां तीर बिजा ते तव्हांखे वोट ॾींदा उन्हनि जा अशर इहे आहिनि। तंहिं करे इहो मुतालबो कयूं था त पंहिंजे सिंधियुनि जी कराची में मालिकी कयो, वारसी कयो। अगरि तव्हां वारसी मालिकी न कई त ॿी सूरत में इहे सिंधी एहतजाजनि ॿाहिरि निकिरंदा ऐं तव्हांखे इहा ख़बर पइजी वेंदी त हुकूमत कहिड़े तरीक़े सां कई वेंदी आहे। तंहिं करे असां मुतालबो कयूं था त जिन डॉक्टरनि हिन सां ज़्यादती कई उनखे फौरी मुअतल करे सज़ा ॾिनी वञे। इहे सूरत में असां लाइ अमल तयारु कंदासीं जेको हुकूमत खे बि ॾुखियो पवंदो ऐं अस्पताल वारनि खे बि मुश्किल पवंदो।